नाज़रीन हिन वक्त तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त क़ौमी असेंबली में तहरीक एतमाद जी वोटिंग कामयाब थी वई आहे, जंहिं में अपोज़िशन जे 174 मेंबरनि जी वोटिंग सां कामयाब थी वई आहे, जंहिं बाद इमरान ख़ान वज़ीर आज़म जे उहिदे ते न रहियो आहे। नाज़रीन तव्हां खे हिकु वॾी ब्रेकिंग न्यूज़ सां हिकु दफ़ो ॿीहर आगाह कंदा हलूं त क़ौमी असेंबली में अतम एतमाद जी वोटिंग कामयाब थी वई आहे, जंहिं बाद इमरान ख़ान वज़ीर आज़म जे उहिदे ते न रहियो आहे, जॾहिं त स्पीकर क़ौमी असेंबली असद कैसर ऐं डिप्टी स्पीकर कासिम सूरी पंहिंजे उहिदनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾिया आहे, जंहिं बाद सरदार अयाज सादिक क़ौमी असेंबली में स्पीकर जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। नाज़रीन तव्हां खे हिकु वॾी ब्रेकिंग न्यूज़ सां हिकु दफ़ो ॿीहर आगाह कंदा हलूं त क़ौमी असेंबली में तहरीक एतमाद जी वोटिंग कामयाब थी वई आहे, जंहिं में अपोज़िशन जे 174 मेंबरनि जी वोटिंग सां कामयाब थी वई आहे, जंहिं बाद इमरान ख़ान वज़ीर आज़म जे उहिदे ते न रहियो आहे।